साईं टाइम घणो थी वियो आहे ऐं ॿुधाइण कुझु लफ़्ज़ चवंदासीं बि सही अचण जो मक़सदु बि तव्हांखे ॿुधाईंदासीं कहिड़े मक़सदु लाइ आहे ही तहरीक जहिड़े नमूने सां शुरू थी आहे तव्हांखे बि ख़बर आहे त कहिड़े नमूने सां थी आहे उन जा केतिरा स्टेज थी विया आहिनि तव्हां पासे त पाण हलाया तो हिते अचण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे डिवीज़न कन्वेंशन घुराइण जो मक़सदु इहो आहे त तव्हां शुद्ध फौज जेका आणी आहे जेके उस्ताद गॾु करणा उहे तव्हांखे करणा यूनिटनि खे करणा तो यूनिटनि सां हिकिड़ो असांजी गैदरिंग करण जो मक़सदु तव्हांखे एक्टिव करण जो मक़सदु इहो ई आहे त वधि मां वधि कराची एतिरी पंहिंजी थिए हाज़ुरी थिए इच्छा ताला तव्हां उमीद रखो त हिकिड़ी शइ आउं वरी हिते चवंदुसि दोस्तनि खे त हितां जेका गाॾी कराइजो त उन खां टाइम न ॻाल्हाइजो तो यो टाइम तव्हां न ॻाल्हाइजो इंशाअल्लाह मर्कज़ तां न उथंदो या तव्हां पक सम्झो त पोइ वधी लॻनि 4 ॾींहं लॻनि इंशाअल्लाह जेतिरा ॾींहं लॻा मर्कज़ तां न उथंदो पर तव्हां महिरबानी करे गाॾी वारे खे टाइम न ॾिजो हितां खां अचिजो इंशाअल्लाह ताला पंहिंजे मक़सद लाइ अचिजो पंहिंजे जेका तव्हांजी इज़त आहे जेका जंहिंते उन वार थियो आहे उन इज़त लाइ अचिजो त इहो तव्हां बिल्कुलु त इहो करे अचिजो त इन शइ जो उते वेहणो आहे पोइ जेतिरा ॾींहं बि लॻनि इन शइ मां तव्हां पूरी रहो पक सम्झो त मर्कज़ न चलो त हिकिड़े मिंट लाइ बि केॾा इंशाअल्लाह ताला पंहिंजा मसइला हल कराए खोलिजो बाक़ी साईं आज़म आज़ादी ऐं रतन सिंह वारी ॻाल्हि ख़राब हुजे हाणे आउं हिननि खे चवंदुसि त पहिरीं ॻाल्हि इहो भले पेट्रोल खणी अचो भाउ उन्हनि मां कंहिंखे ॾींदासीं पर जे तव्हांखे साईं ॾियणी हुजे त अठरा थी ॾिजो त 8 बजे गोर कयो आहे सलाह कंदो जीअं भाउ हुननि खे ॾींदासीं पाण कोन तव्हांखे कोन ॾियण ॾींदासीं तो अला कंदो छो हिते बिल्कुलु वेल जेको आहे हिते बाक़ाइदा तंज़ीमी अमल हिते थियो अथव तव्हां हिते जेके सभु सुजाग दोस्त आहियो इहो असीं कोन था चऊं इहो पूरो सिंध में शइ खे वठे थो त तव्हांजी तहरीक हुजे तव्हांजे मसइलनि जे लाइ तव्हांजा जेके मर्कज़ी तव्हांजा डिवीज़नली ज़िले जा उहिदेदार तव्हां पाण यूनिटनि जा उहिदेदार बाक़ाइदा तव्हां पाण सुजाग आहियो त तव्हांजा मसइला कहिड़ा ऐं उन्हनि जो हल छा आहे उन्हनि जो हल कीअं थींदो आहे इहो तव्हां हिते पाण इन सभु शइ जा पूरो सिंध मञे थो तेरे शइ जे लाइ तव्हां सुजाग दोस्त आहियो त आउं अहिड़े प्रोग्राम करण ते डिवीज़न ग्रुप खां जे सदर जी टीम खे मुबारकबाद पेश कयां थो ऐं उमीद थो रखां त जहिड़े नमूने सां हिते ताक़त जी हाज़ुरी थी आहे अहिड़े नमूने सां कराची बि तव्हांजी हाज़ुरी थींदी ऐं गाॾी वारे खे टाइम कोन ॾींदा हूंदो इहा उमीद था रखूं इंशाअल्लाह ताला मसइला पंहिंजा